घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में जनूनी शख़्स हिकु नींगरी ऐं ॿिनि औरतुनि खे छुरियुनि जा वार करे गलो वढी छॾियो। पुलिस जवाबदार खे पकड़े वरितो। औरतुनि जी हालत ॻणती जोगी। घोटकी शहर में ए सेक्शन थाणे जी हद शांति नगर में जनूनी शख़्स रमज़ान उर्फ राबिल पठान घर में घिड़ी ॿिनि औरतुनि पंहिंजी मामी शहनाज पठान, भाणेजिन हलीमा ऐं रुखसाना पठान मथां छुरियुनि सां हमलो करे खेनि गलो वढे छॾियो। वाक़े बाद औरतुनि जी मज़ामत ऐं रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता, जिन घर दड़नि खे इतलाह कयो, जिन पहुची जनूनी शख़्स खे पकड़े इन वटां वारदात में इस्तेमाल थियल छुरी पिणु हथ कई, जॾहिं त ज़ख़्मी थियल ॿिनि औरतुनि ऐं हिकु नींगरी खे इलाज लाइ तालके अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो वियो, जिते संदनि इलाज शुरू कयो वियो आहे। जॾहिं त अस्पताल जे ज़रियनि जो चवणु हो त छुरियुनि जे हमले में ज़ख़्मी थियल ॿिनि औरतुनि शहनाज ऐं हलीमा जी हालत ॻणती जोगी आहे, जॾहिं त नींगरी रुखसाना पठान जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे, जिन जो इलाज जारी आहे। होॾां घोटकी पुलिस जनूनी जवाबदार रमज़ान उर्फ राबिल पठान खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस जो चवणु हो त वाक़े जो इतलाह मिलण शर्ती बर वक़्त कार्रवाई करे जनूनी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। औरतुनि जा वारिस मामले बाबति ॿुधाइण लाइ तयार न आहिनि, तंहिं जे बावजूद बि हर रुख खां मामले जी जांच कई पई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।